औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो जो 21 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे। पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ इहबितू जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ इहबितू जो मादो आहे हे बे तोए। लफ़्ज़ इहबितू क़ुरान पाक जे 4 सूरतुनि ऐं 8 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत हवा अलैहिस्सलाम खे लहण जो हुकुम। सूरत नंबर 20 ताहा आयत नंबर 23। अल्लाह ताला फरमायो त तव्हां ॿई गॾोगॾु जन्नत मां हेठि लही वञो। का लहबितू उते तव्हां मां किन जा वेरी थींदा। पोइ जॾहिं बि अव्हां वटि मूं खां हिदायत अचे त जेकी उन जी पैरवी कंदो सो न की गुमराह थींदो ऐं न की तकलीफ़ में पवंदो। सूरत नंबर 7 अराफ़ आयत नंबर 24। अल्लाह ताला फरमायो त हेठि लही वञो। का लहबितू अव्हां पाण में हिक ॿिए जा वेरी आहियो ऐं अव्हां लाइ ज़मीन में हिक मुक़ररु वक़्त ताईं रहण जो हंधु ऐं गुज़रान करण जो सामान आहे। शैतान खे लहण जो हुकुम। सूरत नंबर अराफ़ आयत नंबर 13। अल्लाह ताला हुकुम कयो त ए इब्लीस तूं इन जन्नत मां हेठि लही वञ। फहबित तोखे मंझसि जन्नत में वॾाई करणु नथी जुगाए, तंहिं करे तूं हितां निकिरी वञ, बेशक ज़लीलनि मां आहीं। तव्हां सभु हितां हेठि लही वञो। सूरत नंबर 2 बकर आयत नंबर 38। असां चयो त अव्हां सभु मंझांईं हेठि लही वञो। कुल नहबितू मिनहा जमीअन। पोइ जॾहिं बि मूं वटां अव्हां वटि का हिदायत पहुचे त पोइ जेकी मुंहिंजी हिदायत जी पैरवी कंदा उन्हनि लाइ न कोई ख़ौफ़ हूंदो ऐं न वरी उहे ग़मगीन थींदा। सूरत नंबर 2 आयत नंबर 36। पोइ शैतान उन्हनि खे उन खां भुलाए विधो ऐं जंहिं नेमत में हुआ उन मां खेनि कढरायाईं ऐं पोइ असां हुकुम ॾिनो त अव्हां सभु हितां हेठि लही वञो। कुल नहबितू अव्हां हिक ॿिए जा वेरी आहियो ऐं हाणे अव्हां खे ख़ासि मुदत लाइ ज़मीन में रहणो आहे ऐं उते ई अव्हां जे गुज़र सफ़र जो सामान आहे। इहबितू जी माना आहे हिकिड़ी जॻह ते त शहर में हलिया वञो। सूरत नंबर 2 बकर आयत नंबर 61। ऐं जॾहिं तव्हां चयो त ए मूसा असीं हिकिड़े ई क़िस्म जे ताम ते हरगिज़ सब्र न कंदासूं, तंहिं करे तूं पंहिंजे रब खां दुआ घुर त हू असां लाइ ज़मीन मां पैदा थींदड़ शयूं ॾिए, जीअं उन जी भाॼी याने साग, खीरा याने वंगियूं, कणक या थूम, महरीअ जी दाल ऐं बसर। मूसा अलैहिस्सलाम चयो त छा तव्हां चङीअ शइ खे घटि अदना शइ सां बदिलाइणु चाहियो था? उन जे लाइ तव्हांखे कंहिं शहर ॾांहुं हलिया वञो। इहबितू मिस्र। ऐं जेकी अव्हां तलपियो था सो तव्हां लाइ उते मौजूदु आहे। ॿेड़ीअ मां हेठि लहणु। सूरत नंबर 11 हूद आयत नंबर 48। हुकुम थियो त ए नूह तूं असांजे तरफ़ां सलामतीअ ऐं बरकत सां ॿेड़ीअ मां हेठि लहो। या नूह हिब उहे तोते ऐं उन्हनि उम्मतुनि ते बि आहिनि जेकी तोसां गॾु आहिनि। पथर किरी बि पवंदो आहे। सूरत नंबर 2 बकर आयत नंबर 74। पर तंहिं हूंदे बि तव्हां जूं दिलियूं
पत्थर वांगुरु या उन खां बि वधीक सख़्तु थी वियूं आहिनि। ऐं हालांकि पत्थरनि मां बेशक के अहिड़ा बि आहिनि जिन मां नहरूं जारी थियनि थियूं, ऐं बेशक को पत्थर फाटी पवे थो ऐं उन मां पाणी निकिरे थो, ऐं बेशक को पत्थर अल्लाह ताला जे ख़ौफ़ खां किरी बि पवंदो आहे। यानी यह बित पहिरीं सूरत में आदम ऐं हवा जो जन्नत मां हेठि लहण जो हुकुम हुयो। ॿी सूरत में शैतान जो जन्नत मां हेठि लहण जो हुकुम हुयो। टीं आयत में हज़रत आदम, हज़रत हवा ऐं शैतान टिनी जो जन्नत मां लहण जो हुकुम हुयो। वरी चौथी सूरत में शहर ॾांहुं हलियो वञण जो हुकुम हुयो। वरी ॿी सूरत में ॿेड़ीअ मां हेठि लहण जो हुकुम हुयो। अॻिली सूरत में पत्थर जो किरी पवण जो बि हुकुम हुयो। अहिड़ी तरह सां ही लफ़्ज़ अहबितु हुयो जेको हज़रत हवा, हज़रत आदम ऐं शैतान जो जन्नत में रहणु, ऐं उन खां जॾहिं वण जे क़रीब विया ऐं उन खां पोइ अलाह ताला हुननि खे जेको हुकुम कयो त अहबितु लही वञो, उन जो इस्तेमालु हुयो जेको असां तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं। जॾहिं असां हिन लफ़्ज़ अहबितु खे पंहिंजे मुताले में आंदो त उन जी निस्बत सां माना रखंदड़ ॿिए लफ़्ज़ असांजे ज़हन में तरी आया आहिनि। उन्हनि खे बि हिन क्लिप में महफ़ूज़ करे वठूं था। जीअं अहबितु जी माना आहे यानी हेठि लही वञणु, नज़ल जी माना बि आहे मथे खां हेठि लहणु, ऐं तंज़ील जी माना बि आहे मथे खां हेठि लहणु, लेकिन आहिस्ते आहिस्ते। जज़ाकल्ला।